खैरपुर नतन शर्मा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क की रिपोर्टर कुर्बान अली बघियो मजियो 42 साल अॻु 1983 में 12 सेप्टेम्बर वारे ॾींहुं ज़ालिम हुक्मरान ज़ुल्म जी इंतहा करे छॾी हुई ऐं खैरपुर नतन शाह शहर में ख़ौफ़ ऐं दहशत वारो माहौल हुयो। रोड रस्ता सुनसान ऐं वीरान हुआ। इन ॾियार ते पुरअमन मुज़ाहिरीन ते सीधी फायरिंग करे 9 ॼणनि निज़ामुद्दीन नाइच, हबीबुल्ला लगारी, ग़ुलाम नबी खोसो, शाहनवाज़ खोसो, ज़मी जागराणी, दीदार खोखर, अब्दुल गनी अबड़ो, अलहबरायो लांघा, अब्दुल अज़ीज़ लाखिर, उन खां अॻु एजाज़ कोहारो ऐं मंज़ूर चांडियो खे गोलियुनि जो खाज बणायो वियो हो ऐं केतिरा ई पुरअमन मुज़ाहिरीन ऐं शहरियुनि खे ज़ख़्मी करे छॾियो हो। 1983 वारे MRD तहरीक जे शहीदनि ते अॻूणे MNA इमरान ज़फ़र अली ख़ान लगारी, PP ज़िले दादू जे नायब सदर नूर मोहम्मद चांडियो, PP तालका खैरपुर नादन शाह जे सदर एजाज़ चांडियो, PP तालका खैरपुर नादन शाह जी सदारत जे उम्मीदवार नाले वारे वकील ज़फ़र मोहम्मद नवाज़ बघियो पंहिंजा वीचार वंडींदे ॿुधायो त 12 सेप्टेम्बर जे हवाले सां तव्हां छा चवंदा? जीअं 12 सेप्टेम्बर पीपुल्स पार्टी जी हिकु MRD तहरीक हली हुई, जेका सॼी सिंध में उहा तहरीक, सॼे पाकिस्तान में तहरीक हुई। और उन में जेको आहे सॼी सिंध में असांजे खैरपुर नाथन शाह में तमामु वॾी तहरीक हली, जंहिंमें जेको 11 माण्हू असांजा शहीद थिया खैरपुर नाथन शाह जा, जिन पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो ऐं पीपुल्स पार्टी जो परचम हेठि नुक्सायो। उन ख़िलाफ़ु घणनि माण्हुनि ते, हज़ारनि जी तइदाद माण्हुनि गिरफ़्तारी ॾिनी ऐं दादू ज़िलो असांजो उन टाइम में टॉप ते हुयो ऐं वॾी कुर्बानी दादू ज़िले जी कुर्बानी हुई ऐं असां ख़राज तहसीन पेश कई था उन शहीदनि खे। उन्हनि शहीदनि जे करे पीपुल्स पार्टी आहे ऐं हाणे बि अहिड़ा ई जाला आहिनि जेके पीपुल्स पार्टी लाइ कुर्बानी ॾींदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 12 सेप्टेम्बर जी तारीख़, 12 सेप्टेम्बर जो उहो ॾींहुं जॾहिं केन शाह जा वर्कर, ज़िले दादू जा वर्कर जमहूरियत लाइ विड़ी रहिया हुया। उन आमिर सां जंहिं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फांसी चढ़ायो, उन आमिर सां जंहिं जमहूरियत जूं धॼियूं उड़ाए छॾियूं, पर केन शाह जा वासी उन ज़माने में उन आमिर खां न डिगा हुया ऐं उन सां मुक़ाबिलो कयूं। जॾहिं उन सां मुक़ाबिलो कयूं त उन जे नतीजे में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वर्कर शहीद कया विया। उहे वर्कर 12 सेप्टेम्बर ते शहीद थिया ऐं उन वर्करनि जो ऐं उन शहदा जो अॼु बि असां ॾींहुं हिकिड़े अक़ीदत सां मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे फ़ख़ुर आहे त केन शाह जी धरती जमहूरियत लाइ ॾींदड़ कुर्बानियुनि में सैर फ़हरिस्त आहे ऐं असांखे फ़ख़ुर आहे त असांजो ज़िलो इन शइ में सैर फ़हरिस्त आहे। जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी न्याणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे वालिद जो मिशन, जमहूरियत खे बहाल करण जो मिशन जनरल ज़ियाउल हक़ जे दौर में अलम खणी निकिती ही, त हिन वर्करनि जूं कुर्बानियूं विसारण जहिड़ियूं न आहिनि। उन्हनि जे पोयरनि सां असां अॼु बि गॾूं, कल्ह बि गॾासीं। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो हिकिड़ो वर्कर उन्हनि सां गॾु आहे ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा नुमाइंदा बि उन्हनि सां गॾु आहिनि। बहाली जमहूरियत MRD तहरीक 1983 जे शहीदनि खे सलाम पेश थो कयां। अॼु खां 42 साल अॻु में खैरपुर नाथन शाह में जनरल ज़िया जी आमिर जे ख़िलाफ़ जमहूरियत जी बहाली जे लाइ खैरपुर नाथन शाह में जोधा निकिता हुया। हज़ारनि जी तइदाद में माण्हू निकिता हुया जनरल ज़ियाउल हक़ जी आमिरत जे ख़िलाफ़। उन ॾींहुं 12 सेप्टेम्बर ते खैरपुर नाथन शाह में हिकु रत जी रांदि खेॾी वई ऐं असांजे 11 गभरू नौजवाननि खे शहीद कयो वियो, जंहिंमें शहीद ग़ुलाम नबी खोसो, शहीद निज़ामुद्दीन नाइच, शहीद हबीबुल्ला लगारी, शहीद अलहबरायो लांघा, शहीद ज़मी जागराणी, शहीद अब्दुल अज़ीज़ लाखिर, शहीद शाहनवाज़ खोसो, शहीद मंज़ूर चांडियो ऐं शहीद एजाज़ कोहारो। असां उन्हनि शहीदनि खे सलाम पेश था कयूं जन जे बदौलत अॼु हिन मुल्क में जमहूरियत आहे ऐं उन्हनि जे बदौलत अॼु पीपुल्स पार्टी जेकॾहिं ज़िंदा आहे त उहा शहीदनि जी तारीख़ ऐं उन्हनि जी कुर्बानियुनि जे करे ई ज़िंदा आहे। अॼु पीपुल्स पार्टी इन ॻाल्हि ते फ़ख़्रु थी करे त खैरपुर नाथन शाह जे अंदरि ज़ियाई आमिर जे कारिंदनि उहा बरबरत कई हुई, जंहिं बरबरत में असांजा
पहिरें ॾींहुं 9 ॼणा ऐं उनखां पोइ 2 ॼणा ॿिया शहीद थिया हुया ऐं उन जनरल ज़ियाउल हक़ जे आमिरत में असांजे खेन शाह जा सवें माण्हू जेके से जेलनि में विया, जिन में अलहाज अमीर बख्श ख़ान जुणेजो साहिबु, असांजो हाजी ज़फ़र अली ख़ान लगारी साहिबु ऐं ॿिया केतिरा ई पीपुल्स पार्टी जा कारकुन आहिनि। ऐं उन्हनि जा नाला वठंदुसि, शायदि जेकॾहिं कंहिं दोस्त जो नालो रहिजी वियो त उन्हनि जा वारिस मथां माइंड कनि, तंहिंजे करे उहे ज़िंदा सबूत आहिनि त ख़ैरपुर नाथन शाह जे अंदरि ज़ियाई आमिर जे ख़िलाफ़ु हिकु ललकार हुई, जे ललकार जे जेका बरबरत हुई, जेका आमिरत हुई, उन आमिरत सां हिकिड़ो नफ़रत जो इज़हार कयो जेका पाकिस्तान जे अंदरि। मां इहो चवंदुसि त सुभाणे असीं उन्हनि शहीदनि खे हर साल जीअं सुभाणे भेटा ॾींदासीं। असां खानपुर जुणेजो में PPMP ज़ुबैर जुणेजो साहिब जी रिहाइशगाह ते हिकिड़ो पार्टी जो जेको आहे सो प्रोग्राम कयो आहे ऐं शहीदनि जी भेटा जे लाइ, जंहिंमें सुबुह जो क़ुर ख़्वानी थींदी, उन खां पोइ शहीदनि खे भेटा ॾिनी वेंदी ऐं आख़िर में जेको आहे सो ख़ैरात फ़ीसबिल्लाह उन्हनि जे नाले सां कई वेंदी इंशाअल्लाह ताला सुभाणे सुबुह जो 11 बजे। बाक़ी जमहूरियत जे लाइ मां चवां थो त ज़िंदगी खां वधीक का बि शइ कान्हे का, ऐं शहीदनि जेको आहे वरी बि हिकु दफ़ो मां उन्हनि खे सुर्ख सलाम पेश थो करियां त शहीदनि जे बदौलत ई अॼु मुल्क में जमहूरियत आहे। महिरबानी। जीए भुट्टो। अक्टूबर जे हवाले सां अव्हांजो छा चवणु आहे? ऐं 12 सेप्टेंबर उहो असांजे ख़ैरपुर नाथन शाह लाइ उहा तारीख़ आहे जंहिंमें असांजा इमाली जा शहीद तारीख़ हलंदे दौरान 11 ॼणा शहीद थिया ऐं ख़ैरपुर नाथन शाह में वॾो सोग ईअं न पर ज़िले में सोग थी वियो, छाकाणि त ॻढ़ हुयो पीपल्स पार्टी जो ख़ैरपुर नाथन शाह। सही। उन में भला तव्हां इहो ॿुधाईंदो त कहिड़ा कहिड़ा शहीद शामिलु थिया हुया? शहीद अलवर आयो थियो, असांजो लिगारी छोकिरो हो असांजो शशि चवंदा हुआसीं, नालो ॿियो हूंदो हुओसि। इहे दोस्त हुआ, कुल 11 थिया। हिकिड़ो हसनाबाद जो हुयो दोस्त असांजो, सुठा वर्कर हुया जेके वीचारा शहीद थी विया पार्टी।